आदिलपुर में ॻोठ अहमद कलवड़ के रहवासी मक़तूल मुनीर अहमद कलवड़ के वारसनि जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ धरणो हयो। मक़तूल मुनीर अहमद कलवड़ के वारसनि जो चवणु आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे माजिद कलवड़। जी नाज़रीन, मौजूद आहियूं आदलपुर शहर में 15 ॾींहं खां क़त्ल थियल नौजवान मुनीर अहमद कलवड़ जा कातिल जे करे निकिता आदलपुर पुलिस गिरफ़्तार न कयानी, जंहिंजे करे कलवड़ बिरादरी इलाइक़े वासी जेके आहिनि उहे सरापा एहतजाज बढ़नि। अचो त मौजूद इलाइक़े वासियुनि ऐं कलवड़ बिरादरी जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त क़त्ल थियल जेको आहे त मुनीर अहमद कातिल जे करे निकिता आदलपुर पुलिस छो न गिरफ़्तार कया आहिनि। 2 हफ़्ता थी विया आहिनि, असांखे कोई बि इंसाफ़ न मिलियो आहे। शहीद मुनीर अहमद जे खून सां इंसाफ़ कयो वञे, असांजो पुरज़ोर मुतालबो इहो ई आहे। जंहिं ॾींहुं असां शहीद मुनीर अहमद खे शहीद कयो वियो, उन ॾींहुं असां रोड बेला कयो हुते हाफ़िज़ गुलाम कादर चाचर साहिबु आयो DSP। उन ॾींहुं असां खां 2 ॾींहंनि जी मोहलत वरिती त मां बक़ाया जेके बि हिन सां चोर शामिलु हुया उहो गिरफ़्तार कंदुमि। ठीकु आहे, हिन महिल त काई बि कार्रवाई कोन थी आहे। असां उन मां इहो ई सम्झूं था त पुलिस उन सां मुलविज़ आहे। उन खां बाद में जेके बि असां जेके नामज़द कया आहिनि माण्हू, पुलिस नामज़द कया आहिनि, उन मां कोई बि गिरफ़्तार कोन थियो आहे। पुलिस नंबर बि ट्रेस कराया, जेको चोर शहीद कयो वियो आहे, चोर मरी वियो जेको, उन जे खीसे मां नंबर निकिता हुया, उहे पुलिस ट्रेस कराया आहिनि। उन जे ख़िलाफ़ बि हिन महिल ताईं काई बि कार्रवाई कोन थी आहे ऐं आए रोज़ु असांखे धमकी ॾिनियूं वञनि थियूं। उन खां बाद में असांजे का राति खाली न आहे जंहिं राति चोर नथा अचनि, अञा बि चोर अचनि था पिया। असांजा जेके हमरा आहिनि उहे घोटकी में कारोबार करनि था, उन कारोबार ते उनखे धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं त तव्हां कारोबार बंदि कयो पंहिंजो। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में असां ते अञा केस कया विया आहिनि। सम्झूं था त पुलिस उन्हनि सां मुलविज़ आहे। मुतालबो इहो ई आहे त उनखे गिरफ़्तार कयो वञे, जेके नॉमिनेट माण्हू थिया आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे। असांजो एहतजाज इन लाइ आहे त चोर असांजे घर में माल बि कयूं अथई, माण्हू बि मारे विया आहिनि। हिन महिल ते को बि माण्हू गिरफ़्तार न थियो आहे। असां हालांकि इन लाइ घणियूं कोशिशूं कयूं आहिनि पर कुझु कोन थियो आहे। असां एसि ताईं पंहिंजो धरणो जारी रखंदासीं जेसि ताईं जवाबदार गिरफ़्तार थियनि असांखे इंसाफ़ मिले। असांजो मुतालबो आहे त शहीद मुनीर कलवड़ जा कातिल फिलफोर गिरफ़्तार कया वञनि ऐं पुलिस जी कारकर्दगी खां असां बिल्कुलु मुतमइन आहियूं। SHO आदलपुर हुजे या SSP घोटकी तनवीर तुनियो साहब, हालांकि नालो उनजो तमामु सुठो आहे पर असां उनजी कारकर्दगी मां बिल्कुलु जेको आहे गैर मुतमइन आहियूं ऐं असांखे इंतिहाई अफ़सोस थिए थो त भाॻियनि ऐं बिरादरी जे तरफ़ां जेका पुलिस खे मोहलत ॾिनल हुई उहा बि ख़तमु थी वई आहे ऐं पुलिस कुझु बि न करे सघी आहे। सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू अंदरि आहे उन्हनि जो ऐं 7 माण्हू उन जा ॿाहिरि घुमनि था। असां मजबूर थी रोडनि ते आया आहियूं ऐं असांजो इहो पुरज़ोर मुतालबो आहे। हीउ सिर्फ़ु कलवड़ बिरादरी जो न आहे पर सभई बिरादरियूं आदलपुर शहर ऐं भरपासे वारे ॻोठनि जूं असां सां गॾु आहिनि। आदलपुर शहर ऐं भरपासे वारे ॻोठनि जूं सभिनी जो गॾियल मुतालबो आहे त असांखे अमुन बहाल करायो वञे ऐं शहीद मुनीर अहमद कलवड़ जा कातिल जेको फिलफोर गिरफ़्तार कया वञनि। जेकॾहिं उहे असां 2 ॾींहंनि जी पुलिस खे मज़ीद मोहलत ॾियूं था, जेकॾहिं सभई ॾोहारी गिरफ़्तार न थिया त असां हिन एहतजाज जे दायरे खे जेको आहे उहो वसी कंदासीं ऐं पूरी सिंध में असां फैलाईंदासीं। आदलपुर शहर असां शटर बंदि काल हड़ताल ॾींदासीं। मुनीर अहमद जा कातिल जेके नॉमिनेट आहिनि उहे गिरफ़्तार पुलिस हिन महिल ताईं न कया आहिनि। 2 माण्हू ॿिया गिरफ़्तार कया अथऊं, हिन महिल ताईं का प्रोग्रेस कान्हे। DSP यकीन दयानी कराई, उन टाइम उन इहा ॻाल्हि कई त असां 2 ॾींहंनि में गिरफ़्तार कंदासीं। बाईपास बंदि कयो वियो आवाम, उन खां पोइ उन खोलियोसीं। SP सां ॻाल्हि करायूं, उन का बि माना पुलिस माण्हू न आहिनि वरिता, न कोई एक्शन खणे थी। हाणे बि पुरअमन एहतजाज इन करे रिकॉर्ड करायूं था, जेकॾहिं माण्हू गिरफ़्तार करे थी त ठीकु आहे, ॿी सूरत में असां वरी नेशनल हाईवे बंदि कंदासीं। जी नाज़रीन, मौजूद इलाइक़े वासियुनि ऐं कलवड़ बिरादरी सां ॻाल्हि ॿोल कईसीं। हिन जो चवणु आहे त आदलपुर पुलिस जेका आहे उहा चोरनि सां मुलविज़ आहे, जंहिंजे करे हिन वक़्त ताईं आदलपुर पुलिस जेको मुक़ररु थियल अमलो जेको सालनि खां हेतिरे मुक़ररु थियल आहे उहो चोरनि सां ॿिट भरण लाइ, जंहिंजे करे हिते इलाइक़े वासी जेके आहिनि अमुन मान बिल्कुलु बहाल न आहे, जंहिंजे करे चोरियूं जेको आहे रोज़ु मामूल बणिजी वियो आहे। अॻुवारू क़त्ल या माम थी वियो आहे ऐं हिन जो इहो ई मुतालबो आहे त फौरी तौरु जेकॾहिं मुनीर अहमद कलवड़ जा कातिल गिरफ़्तार न थिया त आदलपुर पुलिस ऐं ज़िले में जेका त मुकमल तौरु हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कईंदो ऐं रोड बेला कया वेंदा। कैमरामैन मोहम्मद इज़ाक़ कुरैशी सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़, आदलपुर।